दिलनि जी धड़कन सिंध जो अॻवान सिंध जो महबूब तव्हांजे नारनि जी गूंज में साईं ज़ैन शाह नारे 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 सिंध दरिया खातिर दरिया खातिर दरिया खातिर ज़रदारी तोसां वफाक तोसां शहबाज तोसां मरियम तोसां ज़रदारी तोसां हिन धरतीअ खातिर तव्हांजे सच महबूब सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो एस्टेब्लिशमेंट के पार्टियुनि खे इन्हनि ॾोहरनि खे ख़बर कान्हे त सिंध केतिरी तब्दील थी आहे जो असां 1.5 कलाक जो पंधु 9 कलाकनि में कयो आहे। सो माज़रत खां आहियां तव्हां सभिनी जो 9 कलाकनि में कयो आहे। वेही रहो महिरबानी। हुननि जो 25 ते नाकाम वियो कल्हो को जलसो न कना अञा 4 नाका इज़त अञा माण्हुनि में बची पई हुई। ओ बोड़ हारे ज़रदारी जे पुट पेड़ी बोड़े छॾी हाण त कोले कोन बड़ा चितकुताई खुटीअ खयो अथसि गोह खे खुटी खणे या त केॾा वेंदियूं आहिनि शिकारनि जा घर ॻोल्हींदियूं आहिनि। हींअर सिंध जो पाणीअ जे सौदे ते MPA MNA सिंध हुकूमत सदर पाकिस्तान वज़ीर आज़म कंहिंजी बि आख़त ॿुधण लाइ तयारु न आहे ऐं हू अचनि था अवाम में हाणे शिकारी इन्हनि खे शिकार कंदा आहिनि सॼे टोले खे। सो उन करे वक़्तु ॾुखियो अथव बहितर अथव फ़ैसिलो मटाए छॾियो न त हैदराबाद खां वठी सॼी सिंध में वार थींदो। मुंहिंजूं भेणूं हिते हिन मसइले ते ॻाल्हायूं। हिन मसइले जी संजीदगीअ खां असीं वाक़ुफ़ आहियूं। सिंधु दरिया जे पुल जो सदाई ॾहाकनि खां मसइलो हलंदो अचे। हीउ जेको 3 साल अॻे इन करे थो चवां 3 साल अॻे PTI जी गवर्नमेंट ख़तम थी ऐं जेको सॼो नओं टिकसाट ठहियो उन सॼे में मजमूई तौर ते मुल्क जे निज़ाम खे गड़बड़ करे छॾियो आहे। चैलेंज ॾेई छॾियो अथसि। उन में हिन वक़्त ते जेके कैनाल जो कयो अथनि इहो हिकिड़ो सिलसिलो आहे। उहो सिलसिलो कहिड़ो आहे त हिन वक़्त ते 3 साल अॻे जॾहिं गवर्नमेंट चेंज थी त जेका पोईं गवर्नमेंट हुई जंहिंमें बि शहबाज़ ऐं ज़रदारी जो पुटु वज़ीर ख़ारजा हो उन्हनि हिकिड़ो इदारो ठाहियो आहे उहा SIFC ऐं उन इदारे खे मुल्क जे फेडरेशन जे ख़िलाफ़ सॼे मुल्क जी मिल्कियत खे ते फ़ैसिला करण जो इख़्तियार ॾिनो वियो आहे। उहा भले सामूंडी पट्टी हुजे उहे असांजा मादनी वसीला हुजनि असांजूं ज़मीनूं हुजनि पाणी हुजे कोयलो हुजे गैस हुजे असांजी एग्रीकल्चर हुजे लाइफ स्टॉक हुजे हर शइ ते जेका मुल्क जा असास आहिनि उहे सूबनि ऐं वफ़ाक़ जे बजाए हू फ़ैसिला कंदा ऐं इन की मंज़ूरी 2023 में इन्हनि जी हुकूमत ॾिनी ऐं एक्ट करे पास कयो यानी कानून जो हिसो करे पास करियो 3 अगस्त 2023 ते ऐं सॼी फेडरेशन खे टचे विझी छॾियो अथनि। हीउ पाकिस्तान जो वजूद कंहिं जंग जे ज़रिए न थियो आहे। या यकीनन ऐलान खां पोइ ॾुखाईंदड़ वाक़िया थिया खोड़ खून रेज़ियूं थियूं मज़हबी नफ़रत में पर कंहिं फ़ौज अची फतेह कोन कयो कंहिं गोरियुनि अची कब्ज़ो कोन कयो। हीउ हिकिड़ो सियासी हिकिड़ो फेडरेशन ठही जंहिंमें असांजो ताहिर मजीद ॻाल्हायो वियो आहे। उन में पेशरफ़्त सिंध खां थी। उन वक़्तु 11 सूबा हुआ ॿियूं 7 प्रिंसली स्टेट्स हुयूं पर इहो जंहिं महिल आई रिथ साईं GM साहिब जॾहिं आंदी 40 जे करारदाद जे रोशनी में 1943 में त उन में मुख़्तलिफ़ यूनिट जेके अंग्रेज़नि
जे कब्ज़े खां पहिरीं आज़ाद यूनिट हुआ, आज़ाद मुल्क हुआ, उन्हनि खे 2 ऑप्शन ॾिना विया त इहो डिज़ाइन त अंग्रेज़नि जी हुई, उन ते अॼु नथा ॻाल्हायूं, पर अची लीको पातऊं त तव्हां कहिड़ो जॉइन था करणु चाहियो। ऐं उहे ख़ुदि मुख़्तार ऐं आज़ाद हूंदा, उहे गॾियल फेडरेशन ठाहींदा। यानी हिकिड़नि मुल्कनि फेडरेशन छा चइबो आहे, उहा रियासत जंहिंमें उन जा फेडरेटिंग यूनिट्स ख़ुदि मुख़्तार आज़ाद हूंदा आहिनि ऐं गॾियल हुकूमत ठाहींदा आहिनि, कुझु शोभा सरेंडर कंदा आहिनि। उन करे उन जी नफ़ी में हमेशह आइन खे रखियो वियो। पाकिस्तान ठहण खां पोइ तकिड़ो उन ते अमल न थियो, उन फेडरेशन खे पुठी ॾिनी वई, मार्शल आयूं, सिविलियन आया, पर हथ टोकी आइडियोलॉजी आंदऊं जेका 23 मार्च 1940 जे ज़िद हुई, मुखालिफ़ हुई, उनजी न हुई। उन खां सवाइ इंतिज़ामी तौर ते हिकिड़ो पैरेलल सिस्टम ठाहियूं जेको अॼु ताईं इलेक्शनी निज़ाम हितां जे वसीलनि ते कंट्रोल ऐं असांजे मुल्क खे कंहिं न कंहिंजो गेजू करे थी छॾे ऐं परायनि मुल्कनि जे मफ़ादनि लाइ असां पंहिंजे पाण इस्तेमालु थींदा ऐं सॼी दुनिया में चौकीदारी ऐं फ़ौज जो इस्तेमालु कंदा वठूं। यानी रियासत जो तस्वुर जंहिं बुनियाद ते ठहियो 23 मार्च अञा हाणे वई आहे, उन खां फिरी विया ऐं अॼु ताईं उनखे ठीकु नथो कयो वञे। पर उन जी नफ़ी कंदे SIFC ठही ऐं SIFC ठहण खां पोइ स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल, चओ त वन विंडो ऑपरेशन न, सॼी मिल्कियत ते कब्ज़ो आहे। इन खां पोइ असांजो फेडरल सिस्टम जेको फेडरल रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे, उन जी नफ़ी आहे ओ ख़तरे मां। ऐं 18वीं तरमीम जेका आई 73 जे आइन में, उन जी हैसियत हाणे ख़तमु थी वई। उन खां सवाइ जुडिशियल सिस्टम खे 26वीं आइनी तरमीम में पुट अचो मूं कयो। हिते जलसो कयो ई न त मूं 26वीं आइन तरमीम आंदी आहे, मुल्क तमामु भलो करे छॾियो। इहो हैदराबाद मो बाबा तव्हां जुडिशरी खे तबाह करे जुडिशियल मार्शल आणी छॾी आहे। हिते सॼा पसंदि जा माण्हू रखी ऐं उन्हनि खां पसंदीदा फ़ैसिला वठी मथे कोर्टूं यरगमाल थी वियूं आहिनि। पेका जो कानून आणे ऐं असांजी सहाफ़त जी आज़ादीअ खे रोके छॾियो आहे। इलेक्शन जालसाज़ी जे ज़रिए इलेक्शनी निज़ाम सालनि खां हलंदो अचे ऐं उनखे अञा वधीक ख़राब करे छॾियो। जेका ही तव्हां ॾिठी 45 47 फ़ोन बंदि, जजनि जे बजाए ऑफिसर रखाए ठगीअ जो ठाह। अयूब ऐं फातिमा जिना जी इलेक्शन थी जेका डीसन कराई, वरी हीअ डीसन ऐं एसन कराई आहे हीअ 2024 जी इलेक्शन। उन करे पाकिस्तान जी हालत अहिड़ी करे छॾी अथव, पाकिस्तान जी अहिड़ी हालत करे छॾी अथनि जो बैन अल-अक़वामी सर्वेस थियूं अचनि, ब्लूमबर्ग जी थी अचे या ॿियनि 2 टे रेपुटेड जेके सर्वेस जूं अचनि थियूं, उनखे चयूं त पाकिस्तान जे माण्हुनि खां पुछियो वियो त तव्हां मुल्क में कहिड़ा मसइला आहिनि। त हिकिड़ो सुवाल कयो त मुल्क में रहणु चाहियो था, चई 95% आबादीअ चयो असीं मुल्क में नथा रहणु चाहियूं। उन्हनि मां 54% खे चयो उन मां 54% इहो चयो मुल्क जा माशी हालात ठीकु आहिनि न आहिनि। 24% चयो त हिते जा हालात अमन अमान जा मामला ठीकु आहिनि। 14% यूथ चयो त ही मुल्क रहण जे क़ाबिल ई कोन्हे। उन करे 95% जंहिं मुल्क जी आबादी मुल्क जे निज़ाम ते बेइतमादी करे
जंहिंखे जितां मिले थो चांस उहो मुल्क खां ॿाहिरि भॼे थो आख़िर में ओ नाजाइज़ नमूने सां वञी हर ॿिए महीने ॿुधंदो त मुख़्तलिफ़ ॿेड़नि में ॿुॾी मरनि था वरी जेके हिते मुल्क में वेठा आहिनि जिन खे चांस नथो मिले उन्हनि खे तव्हां हिकिड़ो क़ैद खानू ठाहे छॾियो आहे क़ैद खानू ठाहे छॾियो आहे जिते सहाफ़ती आज़ादी न हुजे जिते शागिर्द खे यूनियन जी आज़ादी न हुजे जिते इलेक्शनी निज़ाम ठॻीअ जो हुजे माण्हू जंहिंखे वोट ॾियनि उहो नतीजो न ॾेई सघे उहो पंहिंजी असांजो शहरी पंहिंजी शराकत न सम्झे पंहिंजे हुकूमत में त तव्हां सम्झो पिया त इन मुल्क में कहिड़ो क्यास तव्हां पैदा कयो आहे इन क़िस्म जो जेको क्यास मुल्क में कयो आहे इहो इंतिहाई मुल्क लाइ ख़तरनाक आहे इन हूंदे वरी तव्हां पाणीअ जी मज़ाक कई आहे इन सॼे मुल्क जे सीनियोरियो में जिते बलोचिस्तान में ऑपरेशन थो हले जिते ख़ैबर पख्तूनख्वा जे आज़ाद क़बाइल इलाइक़ा जेके आहिनि से अमलनि तव्हां खां नफ़रत कनि था कश्मीरी बेज़ार थींदा पिया वञनि गिलगित बल्तिस्तान में बेचैनी आहे पंजाब केपी में त सियासत ई करणु नथा ॾियो हज़ारे ई माण्हू आहिनि जेके अंदरि ॿधा पिया आहिनि हिते जा सियासी अॻुवाननि ते 100 केस करे ऐं सियासत नथा करणु ॾियो हीउ सॼो ड्रामो जेको कयल आहे इहो सॼे क्यास में वधीक बेचैनी करे पियो ऐं मुल्क जी फेडरेशन खे कमज़ोर करे पियो असीं ॾिसूं पिया उते सिंधू नदीअ ते फ़ैसिला ऐं पंहिंजे दलाल सियासतदान जिन खे मैनेज इलेक्शन जे ज़रिए हुकुमरानी ॾिनी वई आहे फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट उन्हनि खां पंहिंजा मनगढ़ंत फ़ैसिला कंपनी सरकार वठे पई असांजे ताहिर मजीद चयो त इहा कंपनी सरकार छा पई करे सॼी मिल्कियत जी ओनरशिप जेका सूबनि जी चवंदा आहिनि न सरकारी मिल्कियत आहे सरकारी मिल्कियत माना मुंहिंजे ईंदड़ नसुलनि जी अमानत पर इन्हनि छा कयो आहे उहा सरकारी मिल्कियत जी लॉन्ग टर्म लीज ते ओनरशिप मटिजे पई ऐं सरकारी ओनरशिप मटिजे पई जॾहिं ओनरशिप मटिजी वेंदी त इहा मुंहिंजे ईंदड़ नसुलनि जी न रही प्राइवेट कंपनियुनि खे लॉन्ग टर्म लीज ते असांजूं ज़मीनूं था ॾेई छॾियो असांजूं माइंस ॾेई था छॾियो असांजी सामूंडी पट्टी था ॾेई छॾियो उन करे अहिड़े क़िस्म जो जेको फ़ैसिलो थियो आहे ऐं पाणीअ ते 6 कैनाल उनजो हिसो आहे उन ते असुल में पाण खे इन ते ॻाल्हाइणो हो गॾु बि न थिए थिया आहियूं 6 कैनाल ठाहे इन जो पस मंज़र ॿुधायां इरिगेशन जे बावडा जे ऐं इरिगेशन जे अंगनि खर मुताबिक़ त 20 खां 30 सैकड़ो मजमूई तौर ते पाकिस्तान में पाणीअ जी खोट आहे यानी मौजूदा कैनाल सिस्टम्स में खोट आहे ऐं वाराबंदी आहे वाराबंदीअ खे बि आउं पहिरां खणी आयो आहियां ग्रेटर थल कैनाल ते मुसलसल नाजाइज़ इन ज़रदारी गीलानी ऐं कायम अली शाह जे वक़्त में उहे कैनाल ठाहिया विया 2010 में मुशरफ उते फ्लड फीट जो उते पत्थर रखियो पीठ जो पत्थर पर सिंध जी मुखालफ़त जे करे न पे करे सघियो हिन नालाइकनि इन्हनि पीपलनि नालाइकनि उहो खोलियो ऐं पोइ 15 सालनि खां वठी सिंध जो घणो हिसो वाराबंदीअ ते का शाख हलंदी आहे कॾहिं न हलंदी आहे इहा वाराबंदी बि हिननि पीपलनि कई आहे ऐं हाणे मुस्तक़बिल में जेके मनसूबा आहिनि पहिरें हिसे में 25 लख एकड़ ऐं पोइ अॻिते जेको आहिनि 80 लख एकड़नि ताईं जूं रिथाऊं आहिनि उहे जेके महिल ठहियूं त सिंध बर्बाद थींदी मूंखे सम्झ में नथो अचे दुनिया में जंहिं वटि समूंड हूंदो आहे इनखे चइबा आहिनि ज्यूल बॉक्स माना ई मिल्कियत जो हिकिड़ी पेती ज़ेवरनि जी पेती यानी उहा थींदी आहे त उहे माण्हू ख़ुशहाल हूंदा आहिनि उहे ख़ुशि हूंदा आहिनि अफ़गानिस्तान खां पुछो जंहिंजो सामान हितां वेंदो आहे त असांजे मुल्क खे ज्यूल बॉक्स मिलियल आहे सिंध में बलोचिस्तान में
पर उन ते बद नज़र आहे असांजे उन्हनि इदारनि जी त सॼी मिल्कियत असांजे नाले ते हुजे, सरकारी मिल्कियत मटिजे त पोइ ही बैन अल-अक़वामी इस्टेब्लिशमेंट, लोकल सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी इस्टेब्लिशमेंट ऐं उनजा दलाल सियासतदान, करप्ट सियासतदान इन में चावा कनि ऐं बात पाणी थी पियो अथनि असांजी मिल्कियत ते। उन करे असां इनखे SIFC खे ऐं ग्रीन पाकिस्तान जे प्रोग्राम खे मुल्क जे फेडरेशन जे बुनियादी तसवर जे ख़िलाफ़ सम्झूं था। इनखे हिकदमि ख़तमु कयो वञे, न त इन फेडरेशन लाइ ॾुखियो थींदो। उन करे ग्रेटर थल कैनाल जंहिंजो ही ठाहे आया आहिनि 2010 में, उते हिकिड़ो मंज़ूर बि करे छॾियो अथनि फेज़ 1 मानकेरा। उते 4 ॿिया 2010 में गेट बि ठहिया पिया आहिनि, जंहिंमां चौबारा हींअर था ठाहिनि ऐं नूरपुर ऐं धिंगाणा बैराज इन जा गेट्स उहे ठहिया पिया आहिनि। कुल 17 लख एकड़ जलालपुर जेको झेलम थिया उहो ख़ुदि नाजाइज़, उते 2 लख एकड़, 12.5 लख एकड़ असांजे चोलिस्तान कैनाल जा फेज़ 1 में, ऐं अॻिते चोलिस्तान जो रक़बो 65 लख एकड़ आहे जेके फेज़ 2 ऐं फेज़ 3 में थियणा आहिनि। बाबा, सिंध पाकिस्तान का हिस्सा है या नहीं है? ये कोस्टल बेल्ट पाकिस्तान का हिस्सा है या नहीं है? ये फेडरेशन को बताना पड़ेगा, क्योंकि मैं इसलिए कह रहा हूं, अगर ये सिर्फ फैसला करते अकेले शरीफ बरादरान कि हमें इस पे कब्जा करना है तो हम उनसे पूछते, लेकिन इसके बेनिफिशरी जो कंपनी है वो आपकी है, तो ये इस पे कब्जा करने की जरूरत क्या है और हमारे लोग किस तरह की जिंदगी कोस्टल बेल्ट में गुजारते हैं, कभी आपने देखी है? दुनिया के इलाका समंदर में तरक्की होती है, हम सारे मुल्क से ज्यादा तनज़ुल की शक्ल में, वो इतनी बुरी शक्ल है। हम, मेरा ख्याल है, नवाबशाह में भी बेहतर पानी पीते हैं, वो पानी भी 3rd क्लास पीते हैं, जो मुज़र सेहत है, जहर है। तो ये आपके नहीं है, ये मिल्कियत जो है ये सब आपको चाहिए। इस पे दुनिया के और लोकल एस्टेब्लिशमेंट कारोबार करेगी। भाई, हम कहते हैं कि मुल्क को ठीक करके चलाओ, अपने आइन के हुदूद में चलाओ। यकीनन हमारे नजरिए के मुताबिक, ये आज नहीं है, हमारे नजरिए के मुताबिक तो ये फेडरेशन है, इसमें यानी SUP के, इसमें कौमी असम्बली में जिस तरह बांग्लादेश में अब बना था ईस्ट पाकिस्तान और वेस्ट पाकिस्तान, तो वेस्ट पाकिस्तान की आबादी कम थी, ईस्ट पाकिस्तान की ज़्यादा थी। कहा कि भाई नहीं, पैरिटी पे हो, तो हम इस फेडरेशन में शामिल हुए, तो उनकी कौमी असम्बली में पैरिटी हो, वरना इस कौमी असम्बली की ज़रूरत ही नहीं है जो मेजॉरिटी अददी मेजॉरिटी पे बनी हो। ऐसे हमें लूटा गया है हमेशा इस तरीके से। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट बनाया है, उसकी भी इक्वेशन ऐसी बना दी है कि उसमें वो बराबर की नुमाइंदगी नहीं है, डाल देते हैं ऊपर से। सिंध को तो इन्होंने बेच डाला है, इन्होंने एक इदारे ऊपर ले लिए, तेल गैस सारे ले लिए, बाकी कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी के नाम से अमलन ताबे हो गए, हमारी कोल डेवलपमेंट अथॉरिटी के ताबे हो गए फेडरेशन के। तो इस टाइप का ये निज़ाम, हाइब्रिड निज़ाम नहीं चल सकेगा। हमें मुल्क की बेहतरी के लिए काम करना है, तो मन घड़त आइडियोलॉजी, इस्तेसाली कॉन्स्टिट्यूशन और ये जो हमारी खलाई मखलूक या कंपनी सरकार है, उनकी बेजा मुदाखलत, इस पावर के जाली इलेक्शंस कराएं, अपने पट्टू पैदा करें और उनके जरिए अपने मखसूस मफादात के लिए काम करें।
तो ये 24 करोड़ लोग कहाँ जाएंगे? ये 6 करोड़ लोग सिंध के कहाँ जाएंगे? अगर एक आपने एक बनाया है क्लब जो बेईमानों, ठगों और मालदार लोगों का है, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी का है, और वो अपने मफादात के लिए हमारे लोगों को तड़पाएगा। इतना अमीर मुल्क, इतनी बड़ी नहरें, इसको क्या करें? लेकिन लोगों की क्या जिंदगी है? पसमानदा जिंदगी है। हमारे गरीब लोग कहाँ गुजार रहे हैं? तो इस टाइप का जो आपने 77 साल में चलाया है, वो पहले 25 साल में टूट गया। बलोचिस्तान में आपकी गिरफ्त नहीं है। आपको जरदारी ने बताया कि 1000 से ज्यादा दलाल सियासतदान मेरे जेब में और सिंध मेरे जेब में। तो सुन लें, अभी तीनों मिल के आओ, जो ऊपर एस्टेब्लिशमेंट आ जाए, शहबाज शरीफ आ जाए और जरदारी आ जाए, पानी के लिए सिंधी लोगों से आके ये फैसला तो लेके दे कि ये कैनाल बनेंगे। लोग उनको सबको जूता दिखाएंगे, सबको नहीं मानेंगे। तो ये अवाम दुश्मन और इस टाइप के फैसले नहीं चलेंगे। इसलिए मुल्क को चलाना है तो मौजूद अंदाज से, इंसाफ से, ईमानदारी से चलाएं। लड़ाओ और हुकूमत करो, इस टाइप से नहीं चलेगा। इसलिए हमने अपने आप लोगों का शुक्रिया अदा करते हैं। आप लोग आए और यकजहती की, लेकिन बहुत सिंध गर्म है, बहुत सिंध गर्म है। मुझे अंदाजा नहीं था कि 1.5 घंटे का सफर 10 घंटे में होगा। तो अब मैं जहां जाता हूं, मेरा शायद 1% भी नहीं जानने वाला होगा, लेकिन लोग हजारों की तादादों में आते हैं। वो इस हुकूमत पे बेतमादी का इजहार करते हैं और हम उसको बेतमादी करते हैं और इधर चलते हैं। हम न्यायिक मीडिया के शुक्रगुजार हैं। मीडिया पे पाबंदी होने के बावजूद, मैं जब इस्लामाबाद गया था तो इस्लामाबाद में बंद किया हुआ था। मुझे दोस्त ने कहा कि पानी की खबर नहीं चलानी नवंबर में, लेकिन आज आधी से ज्यादा मीडिया ने बगावत कर दी है और सिंध के लोगों ने भी बगावत कर दी है। आपके पेका का कानून, सदर जरदारी के 8 जुलाई 2024 का कानून, आपकी अगर जॉइंट सेशन बुला के भी फैसला करेंगे कि ये कैनाल बनने चाहिए, अगर आप सीसीआई के मार्फत अक्सरियत पे अगर आप फैसला भी करेंगे कि ये अक्सरियत के बुनियाद पे कि ये कैनाल बने, तो भी अगर किसी जुडिशरी के थ्रू आपने अगर ये ऑर्डर भी ले लिया कि ये कानून बनेंगे, तो सिंधियों का, सिंध के रहने वालों का फैसला है कि ये हम नहीं बनने देंगे, नहीं बनने देंगे। एक इलाके को आबाद करके दूसरे इलाकों को बंजर करना, सिंधियों को गुलामों की तरह डील करना और कोई मकबूजा इलाका करके तस्वुर करना और हमारे वडेरों और लड़ाओ हुकूमत करो के बुनियाद पे जो 77 साल में चलाते आए हैं, ये दौर खत्म हुआ, खत्म हो रहा है तेजी से। जाली इलेक्शंस ना हो, आप 3 महीने में इलेक्शन बुलाएं, ये जाली सिस्टम खत्म करें, 6 महीने में इलेक्शन करें। आपको पता चल जाएगा कि जरदारी इलेक्शन की वर्क पे आ सकेगा कि नहीं आ सकेगा। इसलिए पीटीआई के दोस्त भी बैठे हुए हैं, सब दोस्त बैठे हुए हैं, सब एक चीज सुन लें। इंशाल्लाह अगर इस पे जिद की तो फेडरेशन को नुकसान होगा, लेकिन अगर जबरदस्ती बनाए तो मेरा ख्याल है कि फेडरेशन को नुकसान होना है। लेकिन इसने जो पार्टी का कबाड़ा किया है, पार्टी को जड़ों से उखाड़ के निकाल दिया, तो उस तरफ ये फैसला होगा। मेरा ख्याल है कि आप लोग बड़ी तहरीक के लिए पूरी सिंध के लोग तैयार हैं। हम अभी इधर
हम नहीं बैठेंगे, हम चलते रहेंगे, सारे लोगों के पास बेदारी और आगाही और एजुकेशन की तरफ जाएंगे। और इंशाल्लाह कुछ ही दिनों में हम बार बार जो मुख्तलिफ तंजीमें अलग अलग काम कर रही हैं, आबादगार तंजीमें अलग काम कर रही हैं, कई GSN की अवामी तहरीक, दूसरी STP दूसरे काम कर रहे हैं, लेकिन हम सब जमातों को से कोई ना कोई कोऑर्डिनेशन लेके मुश्तरका एक इत्तेहाद में आ गए तो भी ठीक है, अगर इत्तेहाद में नहीं आए तो भी ऐसी मुश्तरका कॉल्स देंगे कि सिंध के हम कानून के अंदर भी करेंगे, अगर नहीं माने तो हम कानून तोड़ के भी पुरन सियासत के इधर का कारोबार बंद करेंगे, इधर का रूट्स बंद करेंगे। हमें यहाँ तक क्यों ले जाना चाहते हो? अगर हमारी पुरन सियासत को न सुना गया, न कहा गया, तो हो सकता है हम 6 महीने के बाद लोग कहें कि भाई आपकी बात नहीं चल रही। और वो हो जो बंदूक बलोचिस्तान में उठे, KP में उठे और मुख्तलिफ तंजीमें जो इस रियासत पे बेतमादी करती हैं, उनकी बंदूकें चलेंगी, उनकी जुबान चलेगी, और वो चलेगी तो फिर फेडरेशन कहाँ जाएगी? इसलिए मेहरबानी करके फेडरेशन के खिलाफ कॉन्स्टिट्यूशन की मार्शल लॉ, जुडिशियल मार्शल लॉ और सहाफती मार्शल लॉ, इन सब को ख़त्म करेंगे। इंशाल्लाह आइंदा इलेक्शन होगा, अगर शफाफ हुआ तो ये अपने बैरिक्स में जाएंगे, SIFC ख़त्म करेंगे। अगर हमारा बस चला, ये ग्रीन पाकिस्तान का ड्रामा ख़त्म करेंगे, हर कोई अपना आईनी हुदूद में काम करेगा, तब ये मेरिट पे निज़ाम चलेगा। करप्ट एहतसाब में जाएंगे, वो सियासतदान हो या सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी को ये एहतसाब में जाएं। जब मेरिट का सिस्टम, जजा सजा का अमल चलेगा तो मुल्क बेहतरी की तरफ चलेगा। बाकी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल तरीकों से, जिस तरह सदर जरदारी से आपने 8 जुलाई 2024 को लिया है, सब इदारों को बाईपास करके, तो मेरा ख्याल है जिस तरह इलेक्शन का कबड़ा किया है तो मुल्क का खुदा ही हाफिज होगा। लेकिन हम कहते हैं कि मेहरबानी करके हर कोई अपने हुदूद में काम करे, और ये जो आपने हाइब्रिड गवर्नमेंट बनाई है या अपने सिलेबस पे गवर्नमेंट बनाई है, जो कहते हैं कल उस बेचारे को जो पढ़ाया है वो अब तो पब्लिक में निकलने के लिए भी काबिल नहीं है, तो ऐसी सिलेबस की बंद करें और आवाम को सियासत करने दें। नौजवानों के आखिर में मुशाहिद हो जाए, इन्हें ख़त्म तो करें। नौजवानों, आप पे जिम्मेदारी है, तव्हां जिम्मेदारी आहे। असांखे वांदो मिलियो, असां मरण जे आख़िरी घड़ीअ ताईं इन सिंधूअ खे जीअं असांखे वॾनि वांदो ॾिनो, असीं पंहिंजे ईंदड़ नसलनि खे वंदड़ सिंधू ॾियण जो अज़म करियूं था। उन लाइ वणंदासूं, तकलीफ़ूं ईंदियूं, जान ॾींदासूं, पर जिदोजहद कंदासूं। ऐं तव्हांखे ही जेको सबक़ु आहे हुबुल वतनीअ जो साईं GM साहब जो ॾिनल, पंहिंजे वतन जे हर शइ खे पंहिंजो करियो, वतन जे दर्द खे पंहिंजो करियो। इंशाअल्लाह पंहिंजी माउ कॾहिं बि तकलीफ़ न ॾिसंदी, असांजो वतन कॾहिं बि तकलीफ़ न ॾिसंदो। उन करे इनखे पंहिंजो करियो, इनखे जॾहिं कंदो त हीअ 2 नंबर सियासत ख़त्म थींदी, हुबुल वतनीअ जी सियासत थींदी, मेरिट जो निज़ाम ईंदो, इंसाफ़ जो निज़ाम हूंदो, ऐं सिंध तरक़ी कंदी, ॿिया सूबा तरक़ी कंदा, ऐं मुल्क अॻिते हली सघंदो। न त ही अॼु फीज़िबल न रहियो आहे। महिरबानी।